हैदराबाद में सिंध की सकाफ़ती ईद के सिलसिले में समाजी तंजीमन तोड़े मुख्तलिफ़ बिरादरिन ऐं नौजवाननि तरफ़ां रैलियूं कढी शहर के मुख्तलिफ़ रोडन ऐं रस्तनि ते रक़्स करे पंहिंजी शानदार सकाफ़त के भेटा पेश कई। शहरिन पारां निकतल रैलियूं शहर के अहम रस्तनि तां गश्त कंदियूं प्रेस क्लब पहुतियूं, जंहिंखां पोइ उहे रैलियूं मुख्य तक़रीब में शामिल थी वयूं। सकाफ़ती डे है, इहो असांजे सिंधियुनि लाइ हिकिड़ो ईद डे आहे। ईद जे ॾींहुं ते माण्हू एतिरा ख़ुशि कोन हूंदा आहिनि जेतिरा अॼोके ॾींहुं ते ख़ुशि हूंदा आहिनि। सिंध जी सकाफ़त आहे, असांखे तमामु घणी ख़ुशी आहे। अलाह साईं सभिनी भाइरनि खे ख़ुशि रखे, असांजे तरफ़ां सभिनी खे सलाम हुजे। पहिरीं त सलाम ऐं मुबारकबाद पूरी सिंध खे ऐं पूरी सिंध जे आर्टिस्टनि खे, संगीतकारनि खे, म्यूज़िशंस खे, जिन हिन सिंध जी सकाफ़त जे ॾिहाड़े खे काफ़ी सालनि खां संभालियो आहे, मल्हाए रहिया आहिनि। सभ खां पहिरीं त आउं सिंध टीवी जो तमामु घणो थोराइतो आहियां, जेको अॼु असांजो जेको क़ौमी ॾींहुं आहे, क़ौमी सकाफ़ती ॾिहाड़ो सिंधी सकाफ़त ॾिहाड़े सां हवा आर्टिस्ट वेलफेयर एसोसिएशन सिंध जेका हिते अॼु कैंप आई आहे कासिमाबाद में, असां सां गॾु आहिनि, असांखे कवरेज ॾेई रहिया आहिनि सिंध टीवी वारा। तव्हांजी वॾी महिरबानी। रैलियुनि में नौजवाननि सकाफ़ती गीतनि ते झुमरियूं हणी पंहिंजी अज़ीम सकाफ़त सां मोहबत जो इज़हार कयो। कैमरा टीम सां गॾु फ़हीम बबर, सिंध टीवी न्यूज़, हैदराबाद।